नजरीन आवाज़ न्यूज़ में भली कार आऊं या बिशारा सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री एडमिनिस्ट्रेटर कराची मुर्तज़ा वाब खे उहिदे तां हटाइण वारो फ़ैसिलो वापसि वठी छॾियो। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में गटर बागीचा ज़मीन ते कब्ज़े वारे केस जी ॿुधणी अदालत एडमिनिस्ट्रेटर मुर्तज़ा वाब जी गैर मशरूत माफ़ी क़बूल करे वरिती। सुप्रीम कोर्ट जो मुर्तज़ा वाब खे सियासत खां मथां थी करे ज़िम्मेवारी अदा करण जो हुकुम। सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री नस्ला टावर जी ज़मीन खे ज़ब्त करण जो हुकुम ॾेई छॾियो। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद जी सरबराही में नस्ला टावर किराइण बाबति केस जी ॿुधणी अदालत में कमिश्नर टी अमलदार जी रिपोर्ट जमा कराए छॾी। अदालत जो कमिश्नर कराची खे नस्ला टावर हफ़्ते दौरान किराइण जो हुकुम। एंटी करप्शन खे कानूनी कार्रवाई ऐं जांच रिपोर्ट बि पेश करण जो हुकुम। मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसाति, थधि में वाद, बलोचिस्तान ऐं सिंध में बरसाति जो सिलसिलो जारी। कराची में मलीर, गुलशन हदीद, क़ायदाबाद, शाहराह फैसल, कोरंगी, औरंगी टाउन, सदर डिफेंस, गुलिस्तान जौहर, अख्तर कॉलोनी ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसाति। हैदराबाद, टंडो आदम, थाणो बुला खान, मातली, सिजावल, बुल्ली शाह करीम, घारो, घोड़ाबारी, गुलामुल्ला ऐं ॿियनि इलाइक़नि में बरसाति। कराची में सभ खां वधीक बरसाति गुलशन हदीद ऐं क़ायदाबाद में 5 ॾाहे ॿुड़ी रिकॉर्ड कई वई। मौसमियात खाते जो चवणु आहे त कराची में सुभाणे ताईं बरसाति जो सिलसिलो जारी रहंदो। जमहूरियत ऐं अवाम लाइ सिर घोरींदड़ इस्लामी दुनिया जी पहिरीं औरत वज़ीर आज़म शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी 14हीं वरसी मल्हाई पई वञे। गढ़ी ख़ुदाबख़्श भुट्टो में जलसे जा इंतज़ाम मुकमिल। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, अॻूणो वज़ीर आज़म राजा परवेज़ अशरफ, यूसुफ रज़ा गिलानी, वॾो वज़ीर सैद मुराद अली शाह ऐं ॿिया अॻवान ख़िताब कंदा। कारकुननि जी आमद जो सिलसिलो जारी। गढ़ी ख़ुदाबख़्श भुट्टो में लाड़कानो ऐं नई दरे में सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त। अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी तबियत जी ख़राबी सबबि वरसी वारे जलसे में शिरकत न कंदो। बेनज़ीर भुट्टो जमहूरियत लाइ विढ़ंदे शहादत माणी जमहूरियत ऐं माशरे जी भलाई लाइ जदोजहद जारी रखंदासीं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो शहीद राणी जी वरसी जे मौक़े ते पैगाम। चवे थो बेनज़ीर भुट्टो सियासी ऐं मुआशी हक़नि जी हिफ़ाज़त कई।